जी बिल्कुल रमज़ान शरीफ़ जो भलारो महीनो थींदे ई जेको आम वापे जूं जेके शयूं आहिनि उन्हनि जे क़ीमतनि में रिकॉर्ड तौरु इज़ाफ़ो थी वियो आहे। सब्ज़ी मुर्गी मच्छी ऐं फ्रूट जे क़ीमतनि में जेको आहे सो इंतिहाई इज़ाफ़ो थी चुको आहे, जंहिंजे करे ग़रीब तबिको जेको आहे उहो सख़्तु परेशानीअ जो शिकार बणियल आहे। हिते असां सां गॾु कुझु शहरी मौजूद आहिनि, अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त वधीक उन्हनि जो छा चवणु आहे। जेका शइ रमज़ान खां अॻु में 100 रुपया नारगियूं हलनि पियूं, आम वाइपे शयुनि ते था चऊं त नारगी 100 रुपया हले पई, केला 100 रुपया, त रमज़ान शरीफ़ जो हिननि खे चंड ॾिसण शर्त ई रेट हिननि वधाए छॾिया। पुछूं था छो भला? ॿियनि मुल्कनि में त हर वाइपे जूं जेके शयूं आम वाइपे वारी जूं शयूं खाधे पीते वारियूं उन्हनि ते डिस्काउंट करे 20% 30% रिआयत कई वेंदी आहे, त असांजे लाइ बि भलाई थिए, जेके वठनि था उन्हनि जे लाइ बि भलाई थिए। पर हिते ज़ुल्म पाकिस्तान में ईअं आहे त स्टोर कयूं वेठा हूंदा सामान, त रमज़ान शरीफ़ अचे त उन मां असां डबल ऐं ट्रिपल उन मां फ़ाइदो वठूं, त वरी रमज़ान शरीफ़ गुज़रंदो त वरी पोइ हाजी साहब वेंदा हज ते। इन्हनि पैसनि मां पोइ शायदि उन्हनि जा हज थियनि था, अलाए छा चकर आहे, ख़बर कोन थी पए। हेॾो ज़ुल्म करे आवाम सां हथरादू पंहिंजो मनपसंदि अघु रखे ब्लैकमेल था कनि पिया। इन्हनि जो नोटिस वठण लाइ को तयारु कोन्हे, को जंहिंखे चओ त चए थो मथों थो मिले, मथों थो मिले। मथों हाणे केतिरो मथों? उन DC साहिबु ज़िले जो मालिक आहे, उहो उन जा क़दम खणाए। वॾनि वॾनि शहरनि में त हिकिड़ियूं बचत बाज़ारियूं बि हर महीने लॻंदियूं आहिनि हिन बाबरकत महीने में, पर हिते शायदि उते का मां सम्झां त शऊर कोन्हे को, जो हिते माण्हुनि खे का सुजागी ॾिजे त को या घुर्ज कजे त DC साहिब खे घुर्जे त इहे शहरनि में जेके बाज़ारियूं आहिनि इहे लॻनि त जेके आवाम जेको फ़ाइदो वठे, न त ग़रीब आवाम परेशान आहिनि। असल में ईअं थींदो आहे त असां वटि ईअं हूंदो आहे त रमज़ान जो जंहिंमहिल बि भलारो महीनो ईंदो आहे न, पोइ असांजा मुस्लमान भाइर वॾी तयारी कंदा आहिनि त बाबा हिन चकर मुस्लमान खे थी कुहंदासीं। पोइ रुपए वारी शइ 10 रुपए में कंदा आहिनि, 10 रुपए वारी 20 रुपए में कंदा आहिनि। पर इहो बि कंहिंखे अहसासु न हूंदो आहे त कंहिं ग़रीब वटि अनाज जो आहे न आहे, या हिकिड़ो फ्रूट आहे अवेल सवेल कंहिं रोज़ात जी दिलि कढे थी, उनखे बि अलहमदिल्ला 4 चंड लॻी वेंदा आहिनि। रुपए वारी शइ उहो जेको 10 रुपया जेका शइ मिलंदी आहे उहा 100 रुपया थी वेंदी आहे। असां वटि इहा शइ बची आहे। ॾिसो न, असां वटि ईअं त रुगो मुस्लमानियत जी दावा कंदा आहियूं त बाबा कतल जी गड़ी बि रोज़ आज़ान खां अॻु में नाहे खाइणी हूंदी, पर जंहिंमहिल बेईमानीअ जो टाइम हूंदो आहे त पोइ इहा शइ सोचींदा बि न आहियूं, सभु पेट में गिड़काए खाई वेंदा आहियूं। रमज़ान शरीफ़ जीअं ईंदो आहे त असां वटि हिकिड़ी माफ़िया आहे, उन्हनि खे रमज़ान शरीफ़ जो बि क़दुरु न हूंदो आहे, त को रोज़ा आहे था, को फ्रूट वठे, को सब्ज़ी वठे, का शइ खाए करे। कतल बि महांगी आहे, रोज़मर्रा जूं जेके बि शयूं हूअं त महांगियूं आहिनि, पर रमज़ान शरीफ़ ईंदे ई जेको आहे सो माफ़िया खे छूट मिलियल हूंदी आहे त तव्हां जेको आहे सो 100 वारी शइ 200 ते विकिरो कयो, 400 वारी शइ 800 में तव्हां विकिरो कयो। खंडु चांहि आहे, हर शइ आहे, शरबत आहे, रोज़ायत जे लाइ उहे सभु शयूं महांगियूं आहिनि। रोज़ायत रोज़ो त रखे थो, इफ़्तारीअ जे लाइ उहो फ्रूट बि नथो वठी सघे, शरबत बि नथो वठी सघे, हर शइ महांगी आहे। ऐं ज़िले इंतिज़ामिया बि ख़ामोश तमाशा ई बणियल आहे, कोई कॾहिं आया बि न आहिनि दुकाननि ते त कहिड़े दुकान ते का रेट लिस्ट आहे न आहे या छा आहे, कहिड़ो जेको अघु बराबरि आहे उन ते उहो विकिरो कनि पिया या न पिया कनि, को बि चेक एंड बैलेंस न आहे। असांजा इंतिज़ामिया जे हवाले सां जेके बि कामूरा आहिनि उहे अघु निंड सुतल आहिनि। रमज़ान शरीफ़ जे भलारे महीने में हिते माफ़िया आहे, ॿिन्ही हथनि सां रोज़ायतनि खे ग़रीब मिस्किन माण्हुनि खे फुरण लॻा आहिनि, त इंतिज़ामिया नाले का शइ नज़र नथी अचे। कैमरामैन टीम सां गॾु नादर अली मुगेरी, मेहरान TV न्यूज़ वॻा।